अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां अॼु हिकु अहिड़ो इशू खणी तव्हांजे साम्हूं अचूं पिया। घोड़ाणो डैम यकीनन सॼी सिंध पूरे मुल्क खे ख़बर हूंदी त घोड़ाणे डैम जो जेको इशू थरकोल ब्लॉक 2 तां जेके खाणनि मां जेके पाणी कढियो पियो वञे, उहो घोड़ाणे डैम में जेका उछलाइण खां पोइ हीअ जेका इशू आहे 2016 में जेके स्टार्ट थियो। घोड़ाणे जा जेके रहवासी आहिनि उहे मुसलसल इस्लाम कोर्ट प्रेस क्लब ते उन्होंने एहतजाज कयो। 4 महीना उन्हनि जेका औरतुनि ऐं मर्दनि समेत जेका एहतजाज कयो। उन खां पोइ डिघो इन्हनि जो एहतजाज जेका इस्लाम कोर्ट प्रेस क्लब वारो जारी रहियो। उन वक़्तनि दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका अॻूणो जेको CEO आहे शमसुद्दीन शेख, उहो बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन जेका घोड़ाणे वासियुनि सां ॻाल्हियूं कयूं, पर उहे ॻाल्हियूं हलंदे जेका अॻियां कामयाबु न वियूं। उनजे करे खटूमल जीवन बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं कयूं। हीउ इशू जेका समूरो हुयो उहो बिलावल ताईं पहुतो, सिंध हुकूमत ताईं पहुतो। बहरहाल उन जूं को ॻाल्हियूं विच में न थींदे नज़र आयूं। ॻाल्हियूं थियूं पर उन्हनि ते को अमल न थियो। हिकिड़ो जेको कंपनी जा अमलदार हुया, ऑफिसर हुया, उन्हनि जेका बार बार इहो चयो त असां हर वक़्तु ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहियूं। पर घोड़ाणे डैम जा जेके मुतासिर ख़ानदान हुआ, उन्हनि जो इहो मौक़िफ़ साम्हूं हुयो त असांखे लिखत में जेका असां मुआदा कया वञनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो इहो मुतालबो जेको बरक़रार हुयो त घोड़ाणे जी पहिरीं त जेका लोकेशन जेका जॻह आहे उहो तब्दील कई वञे। बहरहाल समूरो ॻाल्हियुनि जो मरहलो हलंदो रहियो, ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, पर उहे समूरियूं ॻाल्हियूं नाकाम वियूं। हाणे उनखे जेका 2016 खां पोइ हिन वक़्तु ताईं 4 साल गुज़री विया आहिनि, पर इशू अञा ताईं बरक़रार आहे। हिन वक़्तु ताज़ो जेका 4-5 ॾींहंनि खां एहतजाज जेको मुसलसिल आहे उहो वरी शुरू थियो आहे। घोड़ाणे जा रहवासी कनि पिया ऐं इन खां अॻु में जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जॾहिं हीअ ॻाल्हियुनि जो जेको दौरु शुरू थियो इलेक्शन खां 4 ॾींहं अॻु में, ऐं हिन वक़्तु जो PP MP आहे फ़क़ीर शेर महमूद बिलालाणी ऐं इंजीनियर जेका ज्ञानचंद आहे, PP ज़िले सदर आहे, सेनेटर बि आहे, उन्हनि इलेक्शन जेका गुज़िरियल आहे उन खां 4 ॾींहं अॻु में जेके घोड़ाणे वासियुनि सां हिते अची मुलाक़ात कई। उन्हनि एहतजाज बि ख़तमु करायो। उन्हनि वाइदो कयो त असां जेका तव्हां सां गॾु आहियूं ऐं हुकूमत में जेकॾहिं ॿीहर आयासीं त असां तव्हांजो मुतालबो जेको आहे उहो सिंध हुकूमत वटि खणी वेंदासीं ऐं तरजीह बुनियादनि ते मसइलो हल कराईंदासीं। जेकॾहिं हुकूमत में न आयासीं त असां तव्हां सां गॾु एहतजाज में वेंदासीं। पर उहे मुतालबो उन्हनि वारो जेको ॻोठाणनि जो मुतालबो उनखे हाणे हिन वक़्तु हू ध्यानु कोन पिया ॾियनि ऐं ॻोठाणा मुसलसिल उन्हनि जे ख़िलाफ़ु एहतजाज कनि पिया त जेके चूंडियल नुमाइंदनि जेके असां सां वाइदो कयो, असांजा जेके मुतालबा हुया उहो उन्हनि तस्लीम कोन कया आहिनि। असां सां जेको फ्रॉड करे हाणे हू लिकी विया आहिनि। असां जेके दरबदर आहियूं, हीअ जेके मुतालबो हिन वक़्तु कनि पिया त असांखे फ़ी जेका ख़ानदान खे 1 लख रुपया जेको मुआवज़ो सिंध हुकूमत ऐलान कयो उहो न पियो ॾिनो वञे। हिन वक़्तु जेका घोड़ाणे जी जेका सूरत हाल आहे उन ते हू जेका ॻाल्हि ॿोल कनि पिया। हीअ मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत खां, थोरी कंपनी खां त जेका जाइज़ मुतालबा उहे जेके तस्लीम कया वञनि। अॼु जेका प्रेस रिलीज़ जारी थी आहे सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी जे तर्जमान तरफ़ां प्रेस रिलीज़ जारी कई आहे। उनमें हिकु दफ़ो ॿीहर घोड़ाणे वासियुनि खे टेबल टॉक करण ऐं जेका ॻाल्हियूं करण जी जेका दावत ॾिनी वई आहे। एग्रो कंपनी जो तर्जमान आहे मोहसिन बबर, उन जारी कयल पंहिंजे बयान में जेका इहो ॻोठाणनि खे जेका दावत ॾिनी आहे त अचो हिकु टेबल ते विहूं ऐं ॿीहर जेका ॻाल्हियुनि जो जेको आगाज़ आहे उहो कयूं। तव्हांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे कंपनी जेका अॻु बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका मञिया हुया, असां हाणे बि मञण जे लाइ तयारु आहियूं। जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हिकु टेबल ते वेही ॻाल्हियूं करण खां पोइ मुतालबा तव्हांजा तस्लीम कंदासीं। हीअ जेका एग्रो कंपनी जो जेको तर्जमान आहे मोहसिन बबर, उन पंहिंजे अॼु प्रेस बयान में इहो जारी जेका ज़िक्र कयो आहे त हुते घोड़ाणे में जेके काफ़ी सहूलियतूं असां ॾिनियूं आहिनि। जेके अस्पताल आहे, RO प्लांट्स आहिनि, उन सां सवाइ जेके मुख़्तलिफ़ जेके कमकार उहे असां ॾिना आहिनि। असां वरी बि जेका ॿीहर ॻोठाणनि खे गॾिजी करे हलूं था। असांजी कंपनी जी हिकिड़ी पॉलिसी आहे त असां मक़ामी ॻोठाणनि खां सवाइ का बि जेका अहिड़ो क़दम न खणंदासीं जेको असांजी कंपनी जी पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे। त यकीनन उनजी हिकिड़े पासे प्रेस रिलीज़ जारी थी आहे ऐं जेका कंपनी हिकु दफ़ो ॿीहर ॻोठाणनि खे ॻाल्हियुनि जी आच कई आहे। असां जेका घोड़ाणे डैम जा जेके मुतासिर आहिनि, जेका उनखे लीड कंदड़ भीमराज आहे, उन सां जॾहिं राब्तो कयो आहे, उन्हनि बि इहा ॻाल्हि आहे जेके एग्रो कंपनी जी ॻाल्हियुनि जी जेका आच आहे उनखे उन्हनि क़बूलियो आहे। उन्हनि चयो त असां अॻु में बि जेके काफ़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर लिखत में असां सां ॻाल्हियूं न पियूं कयूं वञनि ऐं हिन दफ़े जेकॾहिं एग्रो कंपनी ॻाल्हियुनि जी आच कई आहे त उनखे असां क़बूल कयूं था। उन्हनि शर्त जेके मुख़्तलिफ़ रखिया आहिनि, हू चवनि पिया त हिकिड़ो इहो असांजो पहिरियों मुतालबो आहे त ॻाल्हियूं इस्लाम कोर्ट प्रेस क्लब ते थींदियूं, जंहिंमें समूरा जेके प्रेस क्लब जा दोस्त शामिल आहिनि, जेके 636 ॾींहं मुसलसिल असां सां गॾु रहिया। उनखां पोइ जेका एग्रो कंपनी जो CEO आहे उहो गॾु वेहे, चूंडियल नुमाइंदा सिंध सरकार जो जेको नुमाइंदो उहो बि गॾु वेहे, असां सां लिखत में ॻाल्हियूं कयूं वञनि त असां हर जेका मुतालबो जाइज़ आहे उहो तस्लीम करण जे लाइ तयारु आहियूं। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ कॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं, ॻाल्हियूं कामयाबु वञनि थियूं, नाकाम वञनि, छा थिए थो, इहो वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं वक़्तु जेका अचण वारो आहिनि त जेका ॻाल्हियुनि खां पोइ ख़बर पइजी वेंदी त इशू केॾांहुं वञे पियो।